जी नाज़रीन, मां हींअर सेवण लाड़काणो N55 इंडस हाईवे रोड ते बीठो आहियां। उनजी बिल्कुलु पुल आहे टूल प्लाज़ा सेवण वटि, जेको हिकु महीनो अॻु में सेवण में जेका मंछूरे में जेका ॿोॾ आई उनजी ही पुल जो हिकिड़ो हिसो किरी पियो हो, जंहिंजे करे ही रस्तो इंडस हाईवे पाणी अचण जे करे ऐं पुल जे किरण करे ऐं उनखां पोइ उनखे हिकिड़ो कट लॻाइण खां पोइ ही रोड मुकमिल तौर ते बंदि थी वियो, जंहिंखे हिकिड़ो महीनो खां वधीक अरसो गुज़री वियो आहे त ही रोड बंदि आहे। अॼु जेको सो हिन इंडस हाईवे रोड ते नेशनल हाईवे अथॉरिटी पारां हिन पुल खे ठाहिण जो कमु शुरू कयो वियो आहे त जीअं हीअ इंडस हाईवे बहाल थी त ट्रैफ़िक बहाल थी सघे, सेवण लाड़काणो जेको रोड आहे उहो बहाल थी वञे, आवाम खे सहूलियत मिली सघे। इन सिलसिले में नेशनल हाईवे अथॉरिटी पारां हिते वॾे अंग में जेको मटीरियल बि लाहियो वियो आहे हिन इंडस हाईवे रोड खे बहाल करण लाइ, पुल खे बहाल करण लाइ। इन सिलसिले में असां नेशनल हाईवे अथॉरिटीअ जे उन्हनि अमलदारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। मटीरियल जेतिरी असांजी रिक्वायरमेंट आहे उन हिसाब सां ईंदो पियो वञे। बाक़ी जेसि ताईं वक़्त जो आहे इंशाअल्लाह 15 ॾींहंनि जे अंदरि ही अवाम लाइ रोड खोलियो वेंदो इंशाअल्लाह अल्लाह जे हुकुम सां। मंछर जो कट लॻो हू त रोड उन में डैमेज थियो आहे इरीगेशन वारनि कट सां। ही बाक़ी जेको फ्लो तमामु वधी वियो, डिस्चार्ज तमामु वधी वियो, उनजे करे हिन जा अप्रोचिस डिस्टर्ब थिया आहिनि। ब्रिज असांजी अलहमदिल्ला सही बीठी आहे। कट्स त ॿई बंदि थींदा, पर असां फर्स्ट फेज़ में हिकिड़ो रोड खोलींदासीं जे ट्रैफिक न था वञे त ॿिए ते असां पोइ कमु करे सघूं। मुंहिंजो नालो आबिद अब्बास मेमून आहे। मां हिते इंस्पेक्टर आहियां नेशनल हाईवे मेंटेनेंस यूनिट दादू में। असां वटि हिते डायरेक्टर साहब बि आहे, डिप्टी डायरेक्टर बि असांखे हिते इंचार्ज जेको आहे उहो बि असांजो हिते सेवन में ई आहे। बोल्डर्स लाथा आहिनि, तव्हां ॾिसो था ही बोल्डर पिया आहिनि, वाटर बाउंड लाथो आहे, सब बेस लाथो आहे। वारी जो त को कमु कोन्हे को हिते असां फ़िलहालु पाणीअ खे रोक जे लाइ कन्फाइन करण जे लाइ वाटर बाउंड हिते बोल्डर लाथो आहे। हिन में 10 खां 12 ॾींहं लॻंदा। इन सां गॾोगॾु पैरेलल में असांजो कट जो कमु बि शुरू थींदो। इन खे असां चवंदा आहियूं जिते असां बीठा आहियूं इहो नॉर्थ बाउंड आहे, माना दादू वञण वारो रस्तो या लाड़काणे। असां पहिरीं हिन खे थ्रू कंदासीं ऐं पोइ असां साउथ बाउंड जी वरी कमु कंदासीं। जी नाज़रीन, तव्हां नेशनल हाईवे अथॉरिटी जे अमलदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो चवणु आहे त N55 जेको सेवण लाड़काणो रोड आहे इन जो कमु पुल जो शुरू थी वियो आहे, जेको जंहिंमें तक़रीबन 10 खां 15 ॾींहं लॻी सघनि था हिन पुल खे। ऐं उनखां पोइ जेको कट ॾिनो वियो आहे बचल चना ॻोठ वटि इंडस हाईवे खे, उनखे बहाल करण में तक़रीबन 15 खां 20 ॾींहं लॻी सघंदा, जंहिंखां पोइ ॿिन्ही रोडनि मां सिर्फ़ु हिकु रोड जो जेको पासो आहे उनखे बहाल कयो वेंदो। जीअं माण्हुनि जो जेको हिकिड़ो ज़ोर आहे, दबाव आहे त हीअ रोड खुलणु घुरिजे, उनखे हिकु रोड खे खोले पोइ उनखां पोइ हिकु एस्टिमेट ठाही वेंदी जेको डैमेजिस थिया आहिनि इंडस हाईवे जे ॿिन्ही रोडनि ते, उन फिज़िबिलिटी ठाहिण खां पोइ उन ते उनजो मरमती कमु शुरू कयो वेंदो त जीअं डबल रोड ॿीहर हीअ आसानी सां जेको शुरू थी सघे, आवाम खे सहूलियत मिली सघे। जी।